अल्हम्दुलिल्लाह असांजी सॼी टीम जेका आहे काउंसिल जी जेका मुंतखब थी आई आहे, वार्ड नंबर 4 हुजे, वार्ड नंबर 5 हुजे, 6 हुजे, 7 हुजे या 7 ई वार्डनि मां जेके काउंसिलर चूंडिजे आहिनि या जेके माइनॉरिटी सां आहे या औरतूं असांजी जेके बि आहिनि, असां सभिनी में जज़्बो आहे असां माण्हुनि जी ख़िदमत कयूं। ऐं असांखे अल्हम्दुलिल्लाह ऑफिसर बि जेके मिलिया आहिनि उहे टाउन ऑफिसर असांजे अकबर साहब, सुप्रीजन साहब, आफ्ताब साहब, असां उन्हनि जी बि असां सां मुकमल सहकार आहे त असां शहर खे तव्हां सां गॾु ठाहींदासीं। ऐं इनशाला असां थोरे अरसे में काउंसलरनि साईं अशफाक साईं असांखे गुज़ारिश कई त 5 वार्ड जेको आहे उहो वाक़ई कोई हक़ीक़त बि आहे त एज ए चेयरमैन त मां सॼे शहर जो चेयरमैन आहे, पर मुंहिंजो वार्ड पर्सनली 6 आहे, पर मां ज़रूरत महसूसु कई त न वार्ड नंबर 5 में काफ़ी अरसनि खां कम कोन थिया आहिनि। त असां अल्हम्दुलिल्लाह वार्ड नंबर 5 ऐं 4 में कम स्टार्ट कया आहिनि सुठे तरीक़े सां। ऐं उमेदु आहे त 2 महीननि में जेकी असांजी रफ़्तार आहे अवाम पाण ॾिसे थो। बाक़ी सांड्रनि खे त मां इहो ई चवंदुमि त पंहिंजी सांड्रा खां मुड़ंदा उहो ई कोन, उन्हनि जे लाइ त मां ॻाल्हाइण बि पसंदि कोन कंदुमि। ऐं बाक़ी जेके शहर जा सुलझल माण्हू आहिनि, ख़ानदानी माण्हू आहिनि, उन्हनि खे अपील आहे त असांजा काउंसलर एक्टिव आहिनि, तव्हां सां राब्ते में आहिनि, उन्हनि सां तव्हां मिलो। उन्हनि खां पोइ मां पाण घुमां थो, ॾिसां थो, ऑफिस में वेठो आहियां, माण्हुनि सां राब्ते में आहियां। त मुंहिंजी ज़िंदगीअ जो बि मक़सदु आहे त मां माण्हुनि ग़रीबनि जी ख़िदमत कयां, ऐं असांजे काउंसिल जो बि मक़सदु आहे त असां ग़रीबनि जी ख़िदमत कयूं। ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजे ऑफिसरनि जी बि मर्ज़ी आहे त असां माण्हुनि जी टांका में मखदूम मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह जे शहर जी माण्हुनि जी ख़िदमत कयूं। त हीअ नालियुनि जा जेके बि प्रयासिस हलनि था माला इनशाला इलाही पोइते पियल आहिनि असांजा इलाइक़ा, छो जो इलाही वक़्त खां कमु कोन थियो आहे। असांजी काउंसिल जे अचण खां पोइ कमु स्टार्ट थिया आहिनि, स्ट्रीट लाइट जो बि असांजो कमु हले पियो ऐं पूरे शहर जी खाती था करियूं। शहरनि खे अपील थो कयां थोरो कस खाओ बाबा, ॻाल्हि इहा आहे त तनक़ीद करणु आसान आहे, जॾहिं असांखे कमु करणु वञूं था पूरे शहर जी खाती था करियूं। असां ॿाहिरां स्टाफ घुरायो आहे जेको खाती थो करे, उन्हनि सां तावन कयो, जेके धिका नालियुनि जे रुकावट में बणिजनि था उनखे ड्राइनि था त उनखे ड्राइण ॾियो। 5-6 हज़ारनि जो नुक़सानु खाओ तव्हां बि, जेकॾहिं तव्हांखे नुक़सानु अचे थो त। ऐं असांजी जेकी खाटी वारी टीम आहे उन सां तावन कयो। मला हीअ जेको असांजो पुराणो हिकिड़ी कॉलोनी ठहियलु हुई, असां सिस्टम रखियो आहे। इन खां पोइ असांजो बुआ माला में बि कमु हले पियो ऐं इनशाला अॻिते वेंदासीं। अक्सा थी वई या जेकी प्याज़ कॉलोनी थी वई, वार्ड नंबर 5 में जेके बि कॉलोनी अचनि थियूं आहिस्ते आहिस्ते उते पुॼंदासीं इनशाला। जादूअ जी छड़ी कोन्हे त असां हिकदमि शहर खे ठाहियूं, पर इनशाला माण्हू उमेदु रखनि त 2 महीननि में 3 महीननि में असां जेकी रफ़्तार रखी आहे कम जी उहा तव्हांजे साम्हूं आहे। उन खां पोइ असां जेके स्ट्रीट लाइट साईं जावेद अली शाह ॾिनियूं, उन मां 5-8 उहे ख़राबु हुयूं, उहे बि मरामत थी चुकियूं आहिनि इनशाला। 8-10 ॾींहंनि में उहे 5-8 जेके उहे बि लॻल आहिनि उहे बि लॻंदियूं। ऐं असां हर वार्ड ते वरी एहसान वठंदा शुरू करे छॾियूं। 20 लॻी वियूं आहिनि वार्ड नंबर 1 में, वरी उहो पाण बि काउंसलर हुन में वरी हाणे असां काउंसलरनि खे सुभाणे परीहं 10 लाइटियूं 16 लाइटियुनि खां स्टार्ट कयूं था, त जीअं जेके जिते जिते चौंक आहिनि वॾा वॾा उते असां 16 लाइटियूं हणूं। छो जो बिजलीअ जो निज़ाम पाण ॾिसो था त कॾहिं बिजली आहे कॾहिं न आहे, इन करे असां गॾु वञी करे लाइटियूं वठी आया आहियूं। इनशाला उहे 16 लाइटियुनि जो बि स्टार्ट कंदासीं। साफ़ सुथराई जो कमु बि हले थो, हीअ बि हले थो। डिस्पेंसरीअ जो बि इनशाला असांजो डॉक्टर चिमन लाल खां या कंहिंखां सुठे माण्हू खां सर्जन खां टाइम वठी करे उनजो बि स्टार्ट कंदासीं। हेल्थ जो बि असां माण्हुनि जो ख़्यालु कयूं था, पर माण्हुनि खे अपील आहे त महिरबानी कयो, जेके ख़ामोश माण्हू वेठा हो, जेके तव्हां असांजे कम खे ॾिसण खां पोइ बि ख़ामोश आहियो, कुझु सांड्रा आहिनि जंहिंजो पंहिंजो खीसो गरम नथो थिए पोइ उहे टांटा था कनि, बाक़ी उन्हनि जी ॿी का तकलीफ़ उन्हनि खे कोन्हे। कमु थिए थो, कम खे ॾिसनि कोन था। ऐं सफ़ाई सुथराई बि असांजी टीम करे थी, उन सां बि तावन जेसिताईं तव्हां न कंदव तेसिताईं सफ़ाई सुथराई। मिसाल 8 बजे मां स्वीपर सफ़ाई करे थो वञे, 10 बजे गंद छिलींदव त कीअं गंद थींदो। स्वीपरनि सां बि तावन कयो, ठेकेदारनि सां बि कयो। काउंसलर 24 कलाक तव्हांजे लाइ आहिनि, तव्हां ख़ुशि नसीबु वार्ड नंबर 5 वारा, 6 वारा, 4 वारा, 7 वारा, जेके सिटी आहे 4-6 वार्डनि, वरी जेकॾहिं 1, 2, 3 हाजी मुनीर आहे, एहसान आहे, साईं चवां मोहम्मद हयात आहे, साईं अशफाक शाह आहे, उस्ताद निसार आहे, सजाद मीरानी आहियां। उन खां पोइ जेके लेडीज़ काउंसलर आहिनि असांजूं अल्हम्दुलिल्लाह उहे बि एक्टिव आहिनि। जेके औरतुनि जा मसइला आहिनि उहे असां ताईं पुॼाइण जी कोशिशि कयूं था, हल कयूं था। त माण्हू इहा ई मां अपील कंदुमि वरी बि त असां सभु कमु था कयूं, पाड़े वारा पाण निगहबानी था कनि कम जी कमेटी ठाही आहे। सीनियर का असांजो आहे पंहिंजो मियां अब्दुल रशीद, उहो पाण ॾिसे थो कमनि खे, किथे कमी कोताही आहे त उन्हनि खे असां उन महिल दुरुस्त था कयूं। साईं अशफाक साईं पाण ॾिसे थो, साईं जो भाणे जो अफ़ज़ल छा आहे, ॿिया आहिनि, असां सभु मिली करे हिकिड़ो टीम वर्क करे कमु था कयूं। त सांड्रनि खे ॻाल्हि नथी वणे, उहे थोरियूं ॻाल्हियूं खणी करे थोरा इशू खणी करे उनखे इशू था बणाइनि। त मां उनखे अपील कंदुमि त महिरबानी करे तव्हांजा जेके मसइला आहिनि, जेके नालीअ जा, रोशनीअ जा, सफ़ाई जा, सुथराईअ जा, या तव्हांजी बीमारी साड़ीअ जा, कंहिं ग़रीब जा मसइला आहिनि, त महिरबानी करे टाउन ऑफिस परे कोन्हे, तव्हां अचो, तव्हांखे इज़त बि मिलंदी इनशाला। असां कोशिशि कंदासीं पंहिंजे हद में रही करे तव्हांखे कमु बि कयूं, तव्हांजी इज़त बि कयूं। तव्हांजी महिरबानी। मीडिया वारनि खे बि गुज़ारिश कंदुमि त जिते तव्हां असांजा उहे कमु हलायो था जेके कमु नथा थियनि, जिते कमु बहितर थियनि था उते बि वञूं, उन्हनि माण्हुनि सां बि मिलो त हीअ कमु जॾहिं 20-20 सालनि खां वठी न थींदा त हाणे थियनि था, त असांजो फ़र्ज़ु बि आहे त असां हिननि जा कमु कयूं। त तव्हां मीडिया वारनि खे बि गुज़ारिश आहे त असांजे कमनि खे, असांजे सुठे कम खे बि हाईलाइट कयो, छड़ो असांजी ख़राबी न ॻोल्हियो, सुठा ई बि ॾिसो। तव्हां सभिनि जी महिरबानी।
ख़ासि करे इंतिज़ामिया जेके असांजा जेकॾहिं टाउन ऑफिसर जा इहे असांजा तावन न कनि शायदि असांखे ॾुखियाई थियनि। असांजी टाउन अलहमदुलिल्लाह ऐं असांजा जेके कंसर्न जेके आहिनि साईं जावेद अली शाह जीलानी ऐं जो असां ऐं साईं बचल शाह जो असांखे ॿिन्ही जो इहो हुकुम आहे त पिरियाले मां शिकायत आवाम जी न अचे ऐं असां बि कोशिशि कयूं था त उन्हनि जो त हुकुम आहे ई आहे पर असांजी बि कोशिशि आहे त असां पंहिंजे आवाम जो ख़्यालु कयूं। असांजी फ़र्ज़ु आहे असांखे आवाम जे ॾींहुं चूंडे काउंसलर ऐं चेयरमैन कयो आहे त असांजो फ़र्ज़ु आहे त असां आवाम जी माना ख़िदमत कयूं। उन खां पोइ इनशाला इलेक्शन आहे जेकी हाणे इलेक्शन थींदी फ़रवरी में मूंखे उमेदु आहे त असांजी पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी फतेह थींदी ऐं जॾहिं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी फतेह थींदी असां उन्हनि खां बि अञा स्कीमूं आणींदासीं उन्हनि खां बि वठींदासीं। असां 4 सालनि में इनशाला आवाम सबुरु करे 4 सालनि में असां ईअं त कोन चवंदा त नओं पिरियालो ठाहींदासीं पर जेको पिरियालो हुयो पहिरीं सूरत हाल हुई सफ़ाई सुथराई जे हवाले खां स्ट्रीट लाइट जे हवाले खां अमन अमान ते बि असां SHO खे ॾिसूं था जेके चोरियूं वोरियूं थियनि थियूं उन्हनि ते बि असां चौकीदारी निज़ाम खे बि बहितर करण जी कोशिशि कयूं था ऐं असां वटि आवाम अचे नाउमीद न थींदो। बाक़ी हाणे सांडरनि जी ॻाल्हियुनि में अचे तव्हां सभिनी जी महिरबानी।